अस्सलाम वालेकुम दोस्तों। पापनगर ड्रामे जे अचण वारे केसनि में शहर दिल ऐं रईस बालाज ख़ान जी दुश्मनी शुरू थियण वारी आहे ऐं उहे हिक ॿिए जे मथां हथियार सिधा कंदा। ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रईस बालाज ख़ान ऐं रोशन खे क़ैद कंदो ऐं रोशन जेको 75 केस ताईं रईस बालाज ख़ान जे क़ैद में हूंदो। ऐं दोस्तों ॿिए पासे खां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मल्हार ऐं राबेल जो प्यारु शुरू थियण वारो आहे। राबेल ऐं जेको आहे मल्हार जो प्यारु सफ़ा हिट साबित थींदो ऐं हीउ ड्रामो तमामु बहितरीनु आहे ऐं हिन ड्रामे जी कहाणी बि सुठी आहे। अदाकार बि हिन ड्रामे में सुठा आहिनि ऐं मशहूरु अदाकार हिन ड्रामे में आहिनि ऐं जेके कमु करे रहिया आहिनि। हीउ तमामु बहितरीनु ड्रामो साबित थींदो। KTN चैनल जो हीउ ड्रामो आहे ऐं तमामु बहितरीनु कहाणियूं आहिनि हिन ड्रामे जूं ऐं किरदार जीअं असांखे सम्झ में ईंदा वेंदा ऐं तव्हांखे अपडेट ॾींदा रहंदासीं। दोस्तों उमेदु कयां थो हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा ऐं लाइक करणु विसारींदा। सभिनी दोस्तनि जूं महिरबानी।